साहब पगारो ॾिसो वॾो आहे ऐं उनजो घर क़ाबिल इज़त ऐं लाइक़ एहतराम आहे। पीर साहब पगारे जे वालिद ऐं मौलाना मुफ्ती महमूद जो पाण में हिकिड़ो गहरो ताल्लुक़ रहियो। पीर साहब जो मौलाना साहब जो पाण में गहरो ताल्लुक़ आहे। राशिद साईं जो ऐं मुंहिंजो पुराणे अरसे खां हिकिड़ो न्याज़मंदीअ जो भाई बंदीअ जो हिकिड़ो पुराणो ताल्लुक़ आहे। उन ताल्लुक़ जे बुनियादनि ते मुलाक़ात रही। ज़ाहिर आहे जॾहिं ॿ सियासी माण्हू हिकु टेबल ते विहंदा आहिनि त पोइ सियासत जी ॻाल्हि ॿोल थींदी आहे। उहो एलामियो जारी थी चुको आहे। मुल्की सियासी हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे, मंशियात जे ख़िलाफ़ बि ॻाल्हि ॿोल थी आहे, खोड़नि सारनि मामलात ते ॻाल्हि ॿोल थी आहे। ऐं ज़ाहिरात उन में GDA माज़ीअ खां वठी करे 2002 में, 8 में, 13 में, 18 में, 24 में GDA जी तादी रही आहे। त ज़ाहिर इहे सभु ॻाल्हियूं ज़ेर बहस रहियूं आहिनि। लेकिन पीर साहब जी जेका मुलाक़ात आहे उन में का बि शइ फाइनल न आहे। अॻिते हली करे GDA जई उहा मज़ीद जेका मुलाक़ातूं कंदी वेहंदी ऐं सिंध जे वहदत जे लाइ जंहिंसां बि विहणो पियो असां वेहंदासीं, अवाम जे हक़नि जे लाइ जंहिंसां बि विहणो पियो वेहंदासीं। ये बताइएगा, ये पिनकी आजकल एक्टिव हो गई है, कराची में बहुत ज्यादा पिनकी के मामला सामने आए, क्या समझते हैं? और ये कहा जा रहा है कि 30 से ज्यादा जो है वो सियासतदानों के नाम भी उस लिस्ट में शामिल है। देखें, ये पिनकी बहुत पहले आनी चाहिए थी, लेकिन पिनकी का सिर्फ ज़ाहिर होना ये हमें काबिल कबूल नहीं है। ऐसी पिनकियाँ कितनी हैं और किस किस को कमीशन देती हैं, उनके नाम भी आने चाहिए। जो ले रहे हैं वो मंशियात उनके नाम आए ना। जिनको पिनकी कमीशन दे रही थी उनके नाम क्यों नहीं आ रहे? वो सियासतदान हैं, वो पुलिस वाले हैं, वो एस्टेब्लिशमेंट के हैं, वो ब्यूरोक्रेसी के हैं। जिसको पिनकी कमीशन देती रही है उनके नाम आने चाहिए। फुला पी रहा है, फुला नहीं पी रहा है, ये तो हम कह रहे हैं कि नौजवान नस्ल तबाह हो रहा है। सियासतदान 30 जो मंशियात ले रहे थे उनके नाम आए, तो उन सियासतदानों को इस नशे के धुत में लगाने वाले, कमीशन लेने वाले कौन है, उनके नाम भी आने चाहिए, ताकि कौम को पता चलना चाहिए कि उनके साथ मजाक कौन कर रहा है, उनके बच्चों के साथ मजाक कौन कर रहा है और इस नेटवर्क के असल मुहर्रिक कौन है। पिनकी तो जो है वो फेस है, उसके पीछे जो लोग हैं उनको बेनकाब करना बहुत ज़रूरी है अगर वाकई हुक्मरान संजीदा हैं इस नासूर से जान छुड़ाने के लिए। अच्छा, वैसे 28वीं तरमीम आती है तो क्या कहेंगे? JUI उसकी 28वीं तरमीम की सपोर्ट करेगी? अगर ऐसी कोई 28वीं तरमीम आई है जिसमें सूबे सिंध के वहदत पर कोई सवाल होगा, सूबे सिंध को कमज़ोर करने की कोई बात होगी, सिर्फ सूबे सिंध नहीं किसी भी सूबे को, तो JUI उसकी मुखालिफत करेगी। अगर 28वीं तरमीम में कौम की भलाई के लिए, सूबों की मजबूती के लिए, सूबों को मजीद मुस्तहकम करने के लिए, अवाम को हुकूक दिलाने के लिए कोई बात होगी तो JUI को उसकी हिमायत करने में कोई हर्ज नहीं होगा। आप समझते हैं कि जरदारी साहब इक़्तिदार के हुसूल की खातिर क्या कोई सौदेबाजी कर सकते हैं? कर ही तो रहे। जरदारी साहब आज ऐवान सदर में सौदेबाजी से बैठे हुए हैं। पीपल्स पार्टी सिंध में और बलोचिस्तान में सौदेबाजी से बैठी हुई है। आप फेयर एंड फ्री इलेक्शन कराएं, बिलावल साहब लाड़काना नहीं जीतेंगे, वजीर आला की कुर्सी तो दूर की बात है, सौदेबाजी से इक़्तिदार में बैठे हैं। ये आवाम के बलबूते पे नहीं है, ये सौदे के नतीजे में है। असेंबलियाँ खरीदी गई हैं और असेंबलियाँ फरोख्त की गई हैं। ये तो पीपल्स पार्टी का पूछो मां जरदारी साहब जो तर्जुमान न आया चाहता समझो त ही पासो हेॾे खोले वियो आहे त असां प्रेशर ॾींदासीं ऐं उन प्रेशर ते को सिंध जो सौदो कंदो ऐं असां उनजो हिसो बणजंदासीं, सवाल ई पैदा कोन्हे। मां सम्झां थो त जरदारी साहब त उन्हनि सां तयारु वेठो आहे ऐं पीपल्स पार्टी पंहिंजी पॉलिसी वाज़े कंदी त उनजी पॉलिसी छा आहे। लेकिन जॾहिं केनालनि जो मसइलो हो उन हवाले सां बि जॾहिं मामिलो अॻिते वधियो ऐं सिंध जे वहदत जी ॻाल्हि आई त पोइ JUI इहो न ॾिठो त पीपल्स पार्टी हुकूमत में आहे या अपोजिशन में आहे। JUI इहो बि न ॾिठो त ऐवान सदर में ज़रदारी साहब वेठो आहे या न आहे वेठो। JUI इहो बि न ॾिठो त ज़रदारी साहब कहिड़ा मुआहिदा तय करे आयो आहे। लेकिन जॾहिं सिंध जी ॻाल्हि हुई त असां ऑल पार्टीज़ में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सॾियोसीं ऐं हिकिड़ो मुश्तरक ऐलामियो JUI जी मेज़बानीअ में मुरतब थियो केनालनि जे हवाले सां। सिंध जे हवाले सां JUI जो मौक़िफ़ हाणे न ॾहाइनि खां वठी करे उहो वाज़े आहे। मुंहिंजे वालिद कालाबाग डैम जे ख़िलाफ़ शरई फतवा मुरतब कराई ही, ग्रेटर थर केनाल जे ख़िलाफ़ मुंहिंजे वालिद तमामु वॾी जदोजहद कई ही। सिंध खपाईंदे पादर खाईंदे जा नारा मां हया हा, कारूंजर खपाईंदे पादर खाईंदे जा नारा मां हया हा। तव्हां छा था सम्झो त ही पासो हेॾे खोले वियो आहे त असां प्रेशर ॾींदासीं ऐं उन प्रेशर ते को सिंध जो सौदो कंदो ऐं असां उनजो हिसो बणजंदासीं, सवाल ई पैदा कोन्हे। सिंध जे वहदत ते वार जी इजाज़त न ॾींदासीं, सिंध जे बका जे लाइ, सिंध जे वहदत जे लाइ ऐं अहिड़ा बिल जेका सिंध जे वहदत ते नुक़सानकार थींदा उन जे लाइ JUI कंहिं बि क़िस्म जी कंहिं बि तहरीक खां पोइ हिते न हटंदी। चाहे पीपल्स पार्टी सां गॾु सिंध जे बका जे लाइ तहरीक हलाइणी पई त बि असां जेको आहे उहो 2 क़दम अॻिते हलंदासीं। पंहिंजे ज़ाती इख़्तिलाफ़ात खे, फ़्रोई इख़्तिलाफ़ात खे, सियासी इख़्तिलाफ़ात खे जेको आहे उहो बालाए ताक़ रखी करे सिंध जे लाइ असां कंदासीं। ही मुलाक़ातूं को नयूं कोन्हनि।
जंहिंखे तव्हां अॼु बुनियादु बणायो आहे त प्रेसिडेंट साहब खे जई उहा इशारनि ते हलिया त जई उहा हिन महिल अपोज़िशन में न हुजे हा, हुकूमत में हुजे हा। जई उहा इशारनि ते हलिया त मौलाना फज़लुर रहमान हिन वक़्तु पाकिस्तान जो सदर हुजे हा। जई उहा इशारनि ते हलिया त राशिद सुमर हिन वक़्तु वज़ीर आला हुजे हा। जई उहा इशारनि ते हलिया त हिन वक़्तु असांखे ज़बरदस्ती जेको उहो सीटूं न हारायूं वञनि हा। असां फॉर्म 47 जे जाली असेंबली जे ख़िलाफ़ु तारीख़ न हलायूं हा। न कल्ह इशारनि ते हलिया हुआसीं, न अॼु इशारनि ते था हलूं, न सुभाणे। सिंध में JU आहे अवामी पार्टी आहे, अवामी साख रखंदड़ जमात आहे ऐं हर इशूअ ते सभ खां तकिड़ो आवाज़ सिंध में JU जो रहियो आहे। JU पंहिंजी तहरीक जारी रखी बीठी आहे ऐं जारी रखंदी, चाहे उनजो जेको आहे नतीजो अवां कंहिंसां बि जोड़ियो, लेकिन इशारनि ते न कल्ह हुयासीं न अॼु आहियूं। सिंध जे लाइ हुयासीं, सिंध जे लाइ आहियूं ऐं सिंध लाइ जदोजहद जारी रहंदी। अच्छा, ये ॿुधाइजो त मौलाना साहब जी मुलाक़ात थी पीर साहब पागारो सां, गुलाम